अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कोटी जी खां रिपोर्ट अख्तर अली कीरियो जी। पीपी वारा पूरी सिंध लुटे हाणे वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ कराची खां इस्लामाबाद लॉन्ग मार्च कंदा। बलदियाती इलेक्शन में भरपूर मुक़ाबलो कंदासीं, कारकुन तैयारी कर। गोपांग हाउस ऐं टालपुर हाउस मरकज़ हूंदा। नूर खान जांडियो, हाजी अज़ीज़ुल्लाह गोपांग, मीर डिनल खान टालपुर जो मौक़ुफ़। कोट बंगलो गोपांग हाउस में पाकिस्तान मुस्लिम लीग फंशल जो इजलास तालके कोटी जी जे सदर हाजी अज़ीज़ुल्लाह गोपांग जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें तालके कोटी जी जे वर्करनि ऐं कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अॼोके इजलास जो मक़सदु आहे त अनक़रीब ईंदड़ बल्दियाती इलेक्शन जी तैयारी करणु ऐं फंक्शनल लीग खे वोटनि जी रतो बदल करणु आहे। हिननि चयो त केतिराई असांजा वोट साॻियुनि जायुनि ते खणी पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ दाख़िल कराया विया आहिनि, जिन खे वापसि कराइण लाइ कोर्ट जो दर खड़काइबो। उन मौक़े ते नादर सोलंगी, मोहम्मद अमीन शबानी, अली शेर खासकेली, फ़कीर अज़मत सुमरो, टीहनि बिरादरियुनि जे नेक मर्दनि शिरकत कई।